अस्सलाम वालेकुम दोस्तों। वालेकुम सलाम। दोस्तों मां तव्हांजो चाचा सिंधी ऐं तव्हांजो स्टार ॾेखारिजे थो मोहम्मद अली। दोस्तों ये काठियूं कयूं मोहम्मद अलीअ। वक़्तु वञूं था पंहिंजे ॻोठ। पोइ हिन जंग मां काठियूं मेड़ियूंसीं। काठियूं ॾिसो जेका भरी कई अथई। पाण संगत बालो दींदो तो हले मूंखे खणाईंदई। क्या मालूम आहे स्टार आहे मूंखे माण्हू टोपा कंदा त बि वरी खणाई। चई न कंदा मां नथो वीडियो करे। हाणे हिते भरे थो न। संगत मोहम्मद अली काठियुनि ते हलियो। काठियूं कयूं थो हले। चए थो तूं कुराड़ो आहे मां भरी खणा थो। हाँ ये भरी काठियुनि जी साईं वॾा सीउ पइजी विया आहिनि। संगत थधि पइजी वई आहे। हुनजे लाइ काठियूं था कयूं पिया। काठियूं लधियूं ई कोन भाउ। सॼे ॿेले में काठियूं ई न हुयूं। जंग एक कुछ ये साईं मोहम्मद अली काठियूं खयूं न। हाणे धूड़ थी अचे संगत। हा त संगत ही साम्हूं ई असांजो ॻोठ आहे। ही असांजो साम्हूं ॻोठ आहे। मोहम्मद अली ऐं असां हाणे वरी इंशाअल्लाह मिलंदासीं ॿिए वीडियो में। दुआनि में यादि।